कादरी अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल मुनइमिल कादिर व उसल्ली व उसल्लिमु अला नबिय्यिही व सफ़िय्यिही व नबिय्यिना सय्यिदिना मुहम्मदिन जद्दि सय्यिदिना अब्दिल कादिर व अला आलिही व अस्हाबिही अजमईन अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफ़ू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सभी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह इज्जत नहीं एहतराम जी काबिल सादात इकराम वक्त जी कामिल अकमल वली है जे झरन जंगन में बहराड़न में शहरन में वडी जोश ऐं खरोश सां दस्तगीर जा नारा हणाया मुंहिंजी मदीने शरीफ मां पंहिंजूं निगाहूं खणी पंहिंजे गुलामनि ऐं मुरीदनि खे ॾिसी रहिया हज़रत क़िबला पीरे तरीक़त वलीए कामिल सुहिणो सैयद आशिक़ अली शाह बादशाह जे चेहरे मुबारक के ॾिसंदी दिल ईअं चवंदी हुई त पियो चेहरो ॾिसजे भैया त मथे करे त फे तस्वीर दीदार कजन पियो मज़ो माणजे
अज उन दिलबर जी शहजादन जी जेके सभई माशाअल्लाह शेर है, दिलेर है, खतीब है। मां दई तो समझादा ने साईं जन हेडा खतीब है, पर ही वरी संदुल इल्म सां मोहब्बत ते करे पाण आलमन की घुराई ऐं उन्हनि जूं तकरीरूं कराई दुनिया वारनि खे ॿुधाईंदा आहिनि त बाबा असीं गौसुल आज़म जा बचड़ा आहियूं। असांखे इल्म सां, दीन सां, आलमन सां मोहब्बत आई। साईं सवेर साईं इस्माइल शाह बादशाह तकरीर पे फरमाई, असीं पाण बि खतीब आहियूं। महसूस थिए पियो त माशाअल्लाह छो त साम्हूं वरी साईं जी तकरीर मौज ॿुधी पुरजोश अंदाज़ में जमायत खे जागाए रहिया। अल्लाह ताला हजरत क़िबला पीर सैयद सखी सरदार अली शाह जीलानी, हजरत क़िबला पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी साईं ऐं असांजे मथां इंतिहाई मुशफ़िक़ ऐं मेहरबान हजरत क़िबला पीर सैयद गुल अहमद शाह जीलानी अल मारूफ नूर साईं। अल्लाह ताला सभनी शहजादन खे नवाज़ियो आ। तकरीरूं काफ़ी थी चुकियूं आहिनि। हाणे सिंधीअ में चवंदा आहिनि पोयां पहरनि मौलविन जा बि पोयां पसाहनि। अला को हाज़िरी लॻी वेंदी। मूं अवां जे साम्हूं क़ुरान मां जेके मशहूर ऐं मरूफ़ आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि में अल्लाह ताला वलियनि जे मथां जेके मेहरबानियूं, जेके इनायतूं, जेके फज़ल उहे बयान फरमाया। अल्लाह ताला फरमायो त इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। कोई माण्हू जन चयो त असांजो रब अल्लाह उन खां बाद में यार जी यारी निभाए ॾेखारी इस्तिक़ामत कयूं उन्हनि ते ख़ुदा जा मलाइक लही ईंदा ऐं चवंदा त अल्लाह तख़ाफ़ू ख़ौफ़ न कयो वला तहज़न गम न कयो अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। अवांखे उन जन्नत जी बिशारत जंहिंजो अवां सां वाइदो कयो वियो। सगीरा वाह वाह से नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर। खुरासान जे जबलन में ख़ाजा मुईनुद्दीन चिश्ती मुराक़बे में वेठो आ। कंध हेठा चोटी जो कामिल अकमल वली जंहिं 90 लख काफ़िरनि खे कलमा पढ़ाया। अदा जागो पिया सुता पिया आहियो, हथ मथे खणी जान जे बचन वांगुरु ॿुधायो। साईं जन बची विया। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे पीर। हथ मथे कर जो भेद दस्तगीर। खुरासान जे जबलन में ख़ाजा मुईनुद्दीन चिश्ती अर्ज़ कयो दिलबर तुंहिंजो कदम सिर्फ मुंहिंजे कंध ते न बल अला आईनी व अला रसी। ओ दिलबर तुंहिंजो कदम मुंहिंजे अखियुनि ते, मुंहिंजे मथे ते। अल्लामा इरबली रहमतुल्लाह अलैह तफरीउल खातिर में था फरमाइन रुगी ख़ाजा मुईनुद्दीन ईअं कोन चयो त कदम मुंहिंजे अखियुनि ते, कदम मुंहिंजे मथे ते, पर पाण उतां बगदाद शरीफ़ ॾे वियो आहे।
57 ॾींहं ख़ाजा मुईनुद्दीन हिकिड़ो ॾींहुं न, 2 ॾींहं न, 3 ॾींहं न, 4 ॾींहं न, 5 ॾींहं न, 57 ॾींहं ख़ाजा मुईनुद्दीन दस्तगीर जे ख़िदमत में रहियो। अर्ज़ कयो दस्तगीर ओ पीरनि जा पीर मूं ते नज़र कर, फैज़ मिलियो चईं हाणे इराक जो मुल्क मूंखे ॾियो। पाण फरमायो त इराक शेख शहाबुद्दीन सुहरवर्दी खे ॾिनो अथमि। भला क़िबला किथे मूं ते महिरबानी थींदी? पाण फरमायो हिंदुस्तान हलियो वञ, उते वञण तुंहिंजो कमु आहे। काफ़िरनि खे कलमा पढ़ाईंदे ऐं दस्तगीर जो फैज़ हलाए दुनिया वारनि खे ॿुधाईंदे त आया त चिश्ती, पर चिश्तिन खे बि नवाज़ण वारो ॿियो केरु न आहे त बगदाद वारो जवान सैयद अब्दुल कादिर जीलानी आहे। हथ मथे कर दो फिर दस्तगीरा। वाह वाह वाह, सही वाह, बेशक। चिश्तिन जो भली मुर्शिद केर हो, पर फैज़ सैयद अब्दुल कादिर जीलानी जो। शेख शहाबुद्दीन सुहरवर्दी तरीके वारा, मुल्तान वारो साईं सुहरवर्दी, सरवर नूह सुहरवर्दी, इन्हनि खे बि फैज़ सैयद अब्दुल कादिर जीलानी जो खुद जो बाचा पीर जे ख़िदमत में 14 साल जे उम्र में आयो। इल्मन जो माहिर, सर्फ जो माहिर, नहव जो माहिर, मंतिक जो माहिर, फलसफे जो माहिर, चोटी जो आलिम हो। चाचो मुर्शिद बोस वठी आयुसि। ओ दस्तगीर ओ पीरनि जा पीर हिन ते नज़र कर। पाण फरमायो मौलवी साहब ॾाढा इल्म पढ़ियो आई, आसे ॾाढा इल्म पढ़ियो आहियां। वेझो थी, वेझो जो थियो ख़ुदा जे कामिल वली गौसे आज़म पंहिंजो हथ मुबारक उन शहाबुद्दीन जे सीने ते जॾहिं हयो त सभु इल्म विसरी वियसि। साईं फरमायो फलाणे सुवाल जो जवाब ॾे, ये तो साईं कोन थो अचे, फलाणे जो जवाब ॾे, कोन थो अचे। पाण फरमायो ओ शहाबुद्दीन जॾहिं फरहीअ ते अखर चिट बाहर त पुराना अखर मेटाए बाहर, हाणे तुंहिंजा पुराना अखर मूं मेटाया। हाणे मारिफत जो इल्म ते तरतान दरवाज़ो वात मूं अब्दुल कादिर जीलानी जो आहे। वाह वाह वाह, सही वाह। सुहरवर्दन खे बि फैज़ हितां मिलियो। हथ मथे कर दो फिर दस्तगीरा। वाह, चिश्तिन खे फैज़ हितां मिलियो। वो सिंधी में चवारे को खाई न मने सो न हिंदू न मुसलमान, खाई न मने ओ केड़े वने सोने हबीब जा दीवानो। दस्तगीर बादशाह पीर जो फैज़ नक्शबंद खे भी मिलियो। शाहे नक्शबंद हजरत ख्वाजा बहाउद्दीन जे तो मुखे पंहिंजे मुर्शिद खुदा जो जिक्र सेखारियो। रात जो टाइम सुतो पिया हुया, निहारिया त मुर्शिद सैयद अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे पाक हथ मुबारक खे हीअं करे मुंहिंजे दिल ॾे इशारो पियो करे। पहिरियां कई मेहनतूं कयुमि, का ख़बर ई कान पई। ख़ाजा ख़दर मूंखे इस्मे आज़म ॾिसो, उन इस्मे आज़म जे बरकत सां दस्तगीर पंहिंजो हथ मुबारक जो मुंहिंजे दिल ॾे कयो। पोइ मुंहिंजे दिल जे मथां अल्लाह जो नालो नक़्श थी वियो। हाणे जे बि कलब ते हथ हणंदो आहियां, गौसे आज़म जे निगाह सां उन जे कलब में बि अल्लाह अल्लाह जूं ज़रबूं लॻियूं वेंदियूं आहिनि। वाह 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 वाह, सही वाह। हथ मथे कर दो फिर दस्तगीरा। सीने जो ज़ोला है भैया, हथ मथे कर दो फिर दस्तगीरा। वाह, सही वाह। अरब अजम गौस जो थमनिन कदम साई मां बे उन जो गुलाम। वाह वाह। हिकिड़ो त मुरीद थींदो आहे जो हथ में हथ ॾे, हथ में हथ ॾे। सखी सोणे साईं सरदार अली शाह जे हथ में हथ ॾिनई मुरीद। पर ॿुधो बादशाह पीर थो चए मुंहिंजो मुरीद भली बगदाद खां परे आहे, ज़ुबान सां रुॻी चवे
मुरीद आया कबूली तो सांस ये निकाह थी दुआ किथे माई किथे मर्द माई घर में पुछंदा तस माई फलाणू मुर्स तो के कबूला जबिया हा कबूला निकाह जुड़ी भी दो ये देसो शरीफ में वेही करे रुगी चो तमा दस्तगीर जो मुरीद आया चवण तो जो कमा पैजे मुरीदन जे लिस्ट में शामिल करण गौसे आजम जो कमा है वाह 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 समुद हिरद अरब अजम गौस जो थमनिल कदम साई माँ बे उन्हे जो गुलाम माँ बे उन्हे जो गुलाम माँ बे उन्हे जो गुलाम सरदार वलियन जो दस्तगीर पीरे पीरा पीरे मीरा सभिन जो अमीर रखंदो असा जो भरम अज बचड़न जे दर ते आयो आस वो मां छा तो चवा रखंदो असा जो भरम थींदो असा ते बिकरम साई मां बे उन्हे जो गुलाम चमा बे उन्हे जो गुलाम मां बे उन्हे जो गुलाम सिंध हिरद अरब अजम जिलानी खाजे को आथरियो एक न दफो के ई दफा सो आकरियो वाह 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 जिलानी हाथ मत करते थे दस्तगीरा एक न दफो के ई दफा सो आकरियो उनखे घुर्जे छड़े वहम उनखे घुर्जे छड़े वहम हितड़े चवे थी दुसरहम उनखे घुर्जे छड़े वहम हितड़े अचे थी दुसरहम छा चवे साई मां बे उन्हे जो गुलाम मुरीदन ते करम आ वडो नथो ॾिसे सगुड़वा जॾो छो न चवंदो खुलम खुलम अला ॿुधजो घणी तकरीर न बस देर थी वई आहे हाज़िरी बड़ी लॻे छो न चवंदो खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म हाथ मत करते थे दस्तगीरा भैया मत करते थे दस्तगीरा वाह वाह गौसे आज़म छो न चवंदो खुलम मेहरबानी थी त विढ़ंदो न चवंदो मामा हिकिड़ो आहे छो न चवंदो खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म साई मां बे उन्हे जो गुलाम माशाअल्लाह अज बचड़ा साईं जा चर विया ॾाढी खुशी मुरीदन ते करम आ वॾो नथो ॾिसे सघो वा जॾो छो न चवंदो खुलम छो न चवंदो खुलम हिकिड़ो आहे गौसे आज़म वाह 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 आखिर ताईं हथ खणो त साईं ख़ुशि थियनि भैया मत करते थे दस्तगीरा हिकिड़ो आहे गौसे आज़म साई मां बे उन्हे जो गुलाम आ डाहरी उबैदुल्लाह अर्ज़ता भैया मत करते थे दस्तगीरा वाह वाह सही वाह सुभान अल्लाह आ डाहरी उबैदुल्लाह अर्ज़तार उन सां थींदो हिते हुते मददगार संदसि मां संदुन हरम मूला आहे बागे इरम सवाई मां बे उन्हे जो गुलाम हाणे मूं चयो मां चवंदुसि न जीअं माण्हू केरु चवे गुलाम थी वञे जीअं माई चवे मुड़सा त मुड़स थी वञे ईअं दस्तगीर जे बचड़नि जे दर ते असीं चऊं था तेरा गुलाम आहियूं त गौसे आज़म सैयद अब्दुल कादिर जीलानी जेको दस्तगीर जो न आहे छो असां जो न आहे असीं उन जा नौकर ई बाना आहियूं जेको गौसे आज़म जे दामन में हथ विझी ॾेखारी भैया मत करते थे दस्तगीरा वाह 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 फरमायूं मुझो कदम हर
हर वली जे ईयल हिन तौर जे ईयल आलम घणा मुल्क का पूछो अरबी में उसूला अल मुतलक इदा युतलक युराद बिल फर्दुल कामिल जरे मुतलक ॻाल्हाए बो हर फर्द में अजीबीदा कुल वलील्ला यो कजियो कुलियो मंतिक जे लिहाज से पाण फरमाइन था मु अब्दुल कादिर जीलानी जो कदम रुगी नक्शबंदन तेल रुगी कादिरन तेल रुगी जिस्तन तेल रुगी सोरवर्दन तेल अरे रफाई तरीके जो बुजुर्ग हजरत ख्वाजा अबुल हसन रफाई जेको मदीने जे मीर जे दरबार में वने नबी सही बाहर हथ कढन ओ शेख अबुल हसन रफाई जरे बादशाह पीर यो ऐलान फरमायो सुन्नी जमीन ते हेठ लेटी कंध झुकाए तो चवे तो ओ मुर्शिद बगदाद वारा तो जो कदम सिर्फ कंध तेन तो जो कदम मुझे मथे ते मुझे अखन ते आहे वाह 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 सुभान अल्लाह वाह सही वाह पाकिस्तान में ते 4 सिलसिला मशहूर अरब जे दुनिया में रफाई सिलसिलो वडो बुजुर्ग मदीने वियो अर्ज कई हबीब अदब सां मदीने वञे साईं हाफिज मदद अली कादरी साईं मूंसां गॾायो साईं जन उन ते इंतिहाई महिरबान उन ॿुधायो त रमज़ान शरीफ में मूं साईं खे ॾिठो हालांकि हेतिरो कादरनि जो पीर पर मदीने में साईं पान पिया उन्हनि खे रोज़े वारनि खे पाणी प्यारी जागो पान पानी प्यारी पान कतल खड़ी ॾियण वञे त इन अदब सां वञे न वञे त इन मुहब्बत सां वञे अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा हिननि खे नवाज़ियो आहे सुणनि खे दर दर ते ॾिस त हिननि जा कादरी तहरीक जा मुजाहिद तयार पिया थियनि इंशाअल्लाह हो ॾींहुं परे न आहे जो घरनि में झरनि में झंगनि में गौसे आज़म जी कादरी तहरीक फेरजंदी उहो चोटीअ जो वली जॾहिं मदीने वियो मदीने जे साईं खे अर्ज़ कई हबीब पंहिंजो हथ मुबारक बाहर कढो त चुमा असांजा सुन्नी आलिम दर्जनूं किताब प्यार उनने लिखन था पर अशरफ अली देवबंदी तो लिखे तेरे मदीने जे साईं जे दरबार में अर्ज की सरकार पंहिंजो पाक हथ मुबारक बाहर कढो रोज़े मुबारक मां जो हथ बाहर निकतो ते सोहू शरीफ में अचण वारो पूरे हरम में सरकार के पाक हथ मुबारक जे करे रोशनी थी वई एतरी उन ते मेहरबानी एतरी उन ते इनायत एतरो उन ते फज़ल पर जरे गौसे आज़म जो मुझो कदम हर वली जे कंध ते त कंध झुकाए चई ओ सोना कंध ते न तुझो कदम मुझे अख नहीं मुझे मथे ते आहे वाह वाह सुबह हाथ मथे कर दो फिर दस्तगीरा नारे पीर भैया तो मथे कर दो फिर दस्तगीरा गौसे आज़म जे कदम के न मञण वारे के विलायत हुंदी कान जे दावा करे मां वली आहियां ऐं कदम जो इनकार कई ओडी मल विलायत सल्ब थी वियसि हाय हाय वाह उन टाइम ते विलायत खसजंदी मजाक आछा गौसे आज़म बादशाह पीर दस्तगीर दुनिया जो को पीर पाकिस्तान में असी उते मिस्र वियासी कारा कारा हुजन डिघा मां जो ही जैसा जे मथा किरन त मारे विझन एतिरा थुल्हा मां जो दरवेश के तहां के इस्लाम सां मुशर्रफ कयो तही त सरकश माण्हू तही त ज़ालिम तहां जे हरण मां त ईअं पियो लॻे त कंहिंसां विढ़ो त मारे विझो ज़ोरी त तहां कलमू क़बूल ई न कयो हूंदो चए थो साईं बेबरकत सैयदना अब्दुल कादिर जीलानी ये बरकत बेके जी कने का बगदाद वाले अब्दुल कादिर जीलानी जो फैज रुगी पाकिस्तान में रुगी हिंदुस्तान में रुगी तेसो शरीफ में अज तही असी गौसे आज़म जा नारा पियाणो अरे झरन में मगरिब में शुमाल में जुनूब में ओभर में ओलह में उत्तर में दक्षिण में पर
जो याद हस्तिया जो खुदा जा मलाइक वे गौसे आजम जी तज़ीम इज्जत कमाहिर। सुभान अल्लाह। वो जे को फिरे न उनके बस चई छॾ वली कोन्हे। वाह बस हाणे वधीक तव्हांखे छा ॿुधायां। वली थी तो ई तरह जॾहिं बगदाद वारे जीलानी जान जो ठप्पो लॻे। जे ठप्पो न लॻो विलायत वई हली। पीर मेहर अली शाह जीलानी जे जी मशहूर नात ॿुधंदा आहियो। इस सूरत नूं मैं जाना खां दीदार जो तिस्त चे पियो। इस सूरत नूं मैं जाना खां ते जाने जहाना खां ते जा सच्चे आखा ते रब दी शान आखां। बचड़न जे दर ते वेठा सुस्ती ठही वखां थी। सच्चे आखा ते रब दी शान जिस शान तू शान सब बढ़िया सजा सुभान अल्लाह मा अजमल बचड़ा चेहरा दिल ठरियो पे उन्हनि जे नाने जी सूरत सुभान अल्लाह मा अजमलक मा अकमलक मा अहसनक किथे मेरे अली हथ मथे किथे तेरी सना। पीर मेहर अली शाह जो वालिद साहब सैयद नजर अली शाह जीलानी हिकड़ी सिखियाणी माई के पेट थियो। उन खां माइटन पुछो त माई ॾेयाल वाले पेट किथां थियो अथई। चई पेट मूंखे सैयद नजर शाह मां थियो आहे। सैयद नजर शाह खे कुछ कोन चयो। उनजे मामे गादी नशीन पीर फज़ल शाह वटि आया। साईं तव्हां जे भाणे ते तई ज़ुल्म कयो। असांजी नौजवान छोकिरी उनखे पेट थी वियो। पाण फरमायूं बीहो त मां भला छोकिरे खे घुरायां। आयो अबा ॾेयाल वारे ही तुंहिंजे नाले हीअं था चवनि। चई साईं ख़ुदा जो कसम मां मूंखे त का ख़बर ई कान्हे। सिखण चयो साईं ईअं न। सुबुह जो टाइम थिए बाह ॿारींदासीं सैयद जीलानी जे सचो आहे। उन बाह में खिड़े सचो हूंदो त बची वेंदो कूड़ो हूंदो त सड़ी वेंदो। सैयद खे चयूं। सैयद चयो मां बाह में खिड़ण जे लाइ तैयार आहियां पर रात जो टाइम आहे पंहिंजे घर में वेठो आहे। अखियुनि मां लुड़क पिया गिणण निंड आई ख्वाब में निहारे बगदाद वारा जीलानी जान मथां बीठा पाण पिया फरमाइनि ओ सैयद नज़र शाह जी मुंहिंजा बाबा करीम रोई छो थो। कीअं न रोआं इल्ज़ाम जो मूं ते लॻो आहे। पाण फरमायूं मुंहिंजो बच्चो ई सचो ई डिॼल। सुबुह जो टाइम थे बाह में गिणाइण उन्हनि जो कमु आहे। बाह खे ठारण अब्दुल कादिर जीलानी जो कमु आहे। हाज़िर मुंहिंजा बाबा रात जे टाइम ते अची करे पंहिंजे मामे खे ख़्वाब ॿुधाई। ओ मुंहिंजा मामा रात बगदाद वारे साईं महिरबानी फरमाई आहे। साईं पिया चवनि ठीकु आहे हाणे त तोते वॾी नवाज़िश थी वई आहे। सुबुह जो टाइम थियो सिखनि जे पंचायत में सैयद आयो आहे। वॾा वॾा सिख वॾा वॾा अमीर माण्हू वेठा आहिनि। सैयद जो बाह जे वेझो आयो। ओए सिख पिया चवनि सैयद का आख़िरी ख्वाहिश जे थो हा इजाज़त ॾियो बरकातूं नफ़िल पढ़ा भली नफ़िल पढ़ नफ़िल जो पढ़ी नफ़िल पढ़ी अञा बाह जे वेझो आयो। तीली जो हणण कुलना या नारुकुनी बरदन व सलाम अला इब्राहिम ये इब्राहिम साईं ते बाह
बाग बंजी वई ये सैयद जे वे जो बान पई जे ते सखन जो सरदार पियो चवे लगे थो असली तेल ना है असली तेल खणी जो जो सही असली आ पान घर वियो असली तेल खणी जमीन ते जो तीली हणे बाह लगी वई वरी सैयद जे मथा जो तेल हारी बाह नालो वठण जे ला तैयार ना है कदमन ते किरिया ओ सैयद माफी मिले सैयद तो चेवल काज़मीन अल गैज़ वल आफीन अनिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। वाह 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 सुभान अल्लाह। बिटाई से तर्जुमानी कई फरमाए तो हूँ चवनी तुम चो बाता बराई अगराई जो करे खता सो खाए पाप में पाए वयो कीने वारो की लकी जागो जे भाई जोगी थिया कर हाल फकीरी ही ये बिख बिख मिलनी गारियूं तब चमंदो जज जी कावड़ पंजे कल्ब जी पानी मां गुर पी संतो समूसी तो खेलो डोल जे सैयद हारे माफी दे माफी मिले जीलानी आई सैयद आई ते तो सही माफिया तोखे बाह में न इन माईअ जे तो ते इल्जाम हयो इन के बाह में विझूं ते तो मां माफ कयो मास सैयद सखी सखी सरदार अली शाह जेड़ा सैयद सखी लकब सखी बचड़ा सखी जा सैयद मोहम्मद आशिक अली शाह जा बचड़ा हर आलम फकीर जी ऐ गौसे आजम जे गुलाम आलम जी इज्जत करण वारा हुन सैयद बचयो मां माफ कयो मां हिकड़ो मजजूब पीर फजल शाह पट ते मुसल्लो विछाए ते पियो पीर मुजा बादशाह जीलानी जलील तादला दरगाह जा खावंद जा खलील हसनी हीणु आगिया बाहर पी न वसील ताता मुझे दिल के दे दिलासा दलील जिल्लत कयुस जलील रस बादशाह बगदाद जा मुंह को डबल टॉप रखिया पैरी गेर बन बिया वरी बी वरी टी वरी चौथी जो सैयदन के डिठो तुम डबल टॉप पानी डबल टॉप मुवारी हाने भी हले आखिरी बटे गाड़ियों मुदी वठो फजल शाह के क्यों फजल शाह तुझे भाणे जे के बासर न कयो जे तो यारी कयो एकड़ा वरी यारी जो बुधना न अरे छाती बना निभागा एकड़ो मुल्लो वियो घर माई के जी छा चढ़ियो थई जी बकर जी खणिया तन्या से टक्कर बकर खणी आई त घर वारी चुस बकर खण बोले बाहूं वटियूं जी किथां दी बकर जे असां जे पारे में अधी हुई उन जी यारी शरीफ हुई वाह 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 मुल्ले जो बुधो यारी जो यारी वरी मां खावा माई चुस यारी खां तो केड़ी तकलीफ दी मुआ छा छो थई बणा यारी खां जी चरी जेते अल्लाह का सवा पे जो नालो ईंदो न वाशे हराम माई जो हां क्या जे बोने मुते वतो जो नालो आ मुखे बचंदा मौलवी जी माई वारे मां भी वनी थी बाबे दी दिल में सोची न अगई मुलन के मायू मिलन को न ही भी वनी त कम किथा चाड़िया तक्कर में तो चे चरी वे त किताब पटिया जे जल्दी कर किताब पट जे पढ़िया पे पुरानो किताब यो खणी है हां छा चयो मु चितो जो यारी बहराम बारी में जी बी बला यारी भला बारी तेरी तू मुला हलारी सिर थो मुले जो वनी तू मुझे ला हलारी मा जो मुला पान ते थी बना निभागा चेवे इनल मुल्लन जो निशानियूं हाजी सफर तगर ॾाढियूं सुठियूं ॿुधायूं छो त हीअ दरगाह अहले सुन्नत जी नुमाइंदा दरगाह वा
आज साहब साधो चे मुचू पारू पटल निरड़ गठल जे जी पिन ते हो जे कांच से बिल जे मुंह में नीमक नागे एओ पकला भी आए। वाह 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 खुदा रहमतू करे सही। हाणे हिकड़े हंध वियासीं त हुते चिड़ी पिया जी तव्हांजो मौलवी असांजी बेइज्जती कयो आहे। हुननि वरी हिकिड़ो ॾेखारियो साईं मुफ्ती यकूब नबी खे ॻाल्हायो हुननि जे मुल्ले जी तव्हांजे भला मुल्ले खट कई आहे असांजो मुल्लो त भला तव्हांखे निशानियूं ॿुधाए वियो छा उहो वॾेरो माण्हू तो असीं छा चवंदासीं असीं चवंदासीं न को यारी खाए न को बारी खाए वही बूथ पजे में बारी पाए वही कावई कबरियों खागे एओ पकला पिया है। वाह वाह ए घोट फिटाई जा पिटल थई ए सचल सई जा बे सचल थई न कलंदर ते कदवीदार न को सोने नबी ते मनीदार रब शाल इन का बचाए एओ पकला पिया है। मां यारी को दो हां मां ये जुदा नहीं नंबर पादर यारी को दो मां वनी दी बाबे दी जी वे त किताब पढ़ी तहां के केर बचे यारी जे बारे में न तू नखे चाहो तू दुकान खोल मथा लिख अल्लाह जो दुकान पो साईं सखी सरदार शाह जे मुरीदन के दे मोकल ए बा अल्लाह जा बाना दुकान बा अल्लाह जो भली खंड खणी वजन भली चाह खणी वजन भली खीर खणी वजन चलो न दुकान मुझो हकीकत में खुदा जो मजाजल मुझो माजो ई हकीकत में खैरात खुदा जे लाए मजाजल न जो नालो दस्तगीर जी यारी भैया तो पता करता फैदा सगीरा दस्तगीर जा मुरीद चदा यारी बारी जन तुझी कैया रिज़्क़ में तन जे बरकत पैया पर पंचूणा है न हूणा आइंदे थींदा जो न अमीर तालिब माम जो मुर्शिद दुआ दुनिया जारवर तम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताई फेज़ प्या वठदा पीर फकीर तालिब माम जो मुर्शिद दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जिलानी जा। वाह वाह माशाअल्लाह अल्लाह हयाती रात जा 4 पिया थियन ता जो जज्बो निहारियो भैया तो मत कर दो फैदा सगीरा दुश्मन जेके तो जानिए जा अब्दुल कादिर जिलानी जा पिन्नता नतबियो फेन मिलियो छा सेवर पातो जीरे जंजीर तालिब मां जो मुर्शिद दुआ अल्लाह ताला इन दरगाह के ताकिया में क़यामत आबाद रख सैयद सोड़न के आबाद रख हिनन जी दुश्मनी गौसे आजम जे करिया हिनन जी दोस्ती ओहा गौसे आजम जे करिया ऐ सखी सरदार साहब चोंगवा बाबा जो दस्तगीर का नहीं वो हमारा नहीं अज बचे दस्तगीर जे दामन में हथ विझे इंशाअल्लाह ताला बादशाह पीर को मिटना आम शे थोड़ी आ खुदा जो कसम खणी तो चवां राजन चा राज वली है जड़े उन्हनि थोड़ी हेडे होडे कई विलायत सल्ब थियण जो खतरो थो गौस बहावल हक मुल्तानी जड़े थोड़ो दिल में वहम कई तालाए मुते कदम आहे अलाए नाहे विलायत इए पई निकरे जे पाच के मां काशे वारी निकरी रोई जेथो बहावल हक मुल्तानी सगे दरबार जीलन अज हिते माई तू मेहमान थी करे न अज माई तू गौसे आजम जे यारी में मेजबान आई नौकर थी खिदमत कंदासी ऐं इंशाअल्लाह ताला चरण जंगल में चेबो छा चेबो दोस्त मुततामन वर्तिया दस्तगीर जी पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियो दीन मीर
दस्तगीर जी आखिरी मनकबत दोस्त वो तमन वरदिया दस्तगीर जी हसब नसब मियां मथे उनखे बियो पहुंचे किथे हसनी हुसैनी वीर जी दोस्त वो तमन वरदिया दस्तगीर जी। माशाअल्लाह ये कुछ नारा तो हणो भेज दस्तगीर जा तुम देखणी जो भेज जोर सा चो वाह वाह भैया त मथे कर दो भेज दस्तगीर ये दरगाह अहले सुन्नत जो मरकज़ हिते ओए इंदा जेके अहले सुन्नत जा नुमाइंदा अरे हैदराबाद में हिकड़ी जणे हजरत उमर साईं जो पुतलू साड़ी एतरी जुरत जो मदीने जे मीर जे प्यारे खलीफे जन जो जिक्र बुधी करे कई दफा असा सोने सैयद आशिक अली शाह बादशाह के रोंदे ॾिठो साहबा जे जिक्र खे बुधी करे रोंदा हिकड़े मुखे जो सही मौली साहब तई बादशाह माण्हू आयो तां साहबन जो शान था गायो आई तां खे ख़बर काने मां जो केड़ी ख़बर काने छे त हजरत उमर नबी साईं जे न्याणी अम्मा खातून जन्नत सां वेड़ कई ऐं तई वरी अम्मा हजरत उमर जो पासो था वठो मां उतारे बीहारियो मांस मां जो तू केर आहीं जे मां बरो चाहियां मां जो बरो चए शादी थियल थई हा शादी थियल औलाद थई औलाद आई तू वेठो हुजी ऐं ॿाहिरां हिकिड़ो माण्हू अचे तुंहिंजे घरवारीअ खे विढ़े तुंहिंजे घरवारीअ खे धक हणे बर्दाश्त कंदी चई नसी मानस बंदूक मां जोड़े तू वधीक ग़ैरती आहीं या अली मुश्किल कुशा वधीक ग़ैरती आहे अरे अली जे तरता त असां जहिड़न कुतरन खे ग़ैरत जा ज़र्रा मिलिया आहिनि अली अली शेर आहे इहो एतराज़ हज़रत उमर ते न आहे इहो एतराज़ हज़रत अली ते आहे पर भली चवे असीं छा चवंदासीं असीं चवंदासीं अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिल थी ठरे जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे आखिरी शेर हाणे साईं जरूर तकरीर फरमाईंदा अली अली कंदो आहियां मुंहिंजी दिल थी ठरे जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे अली हक़ जो इमाम मां उन जो गुलाम वठा नालो तो अली जो अचे तो आराम देखे कदर आहे केड़ो जेको कूंडे ते मरे हाणे जंहिंजी दिल नथी ठरे भली करे पियो करे आखिरी नारो हणजा त दस्तगीर का जो को फिरियो असीं उन जा नहीं चओ जो दस्तगीर का नहीं हथ मथे खणी चो रियाकारी जे ला न चो अज बगदाद मां जे नजर करे तो ही मुजेड़े जे मथा त इंशाअल्लाह बेड़ा पार ये उनजी नजर आ न ओरे माण्हू त निहारियो अवाम त निहारियो ही त अञा बैच जी ॻाल्हि आहे पहिरियां ॾिस असां ॿाहिरि आयासीं पे रोडनि ते रस हुई अहिड़ो मजमू किथे आहे राति जा पंज पिया थियनि राजनि जा मजमा टुटी वेंदा आहिनि पर ही फेज़ आहे उन बगदाद वारे जवान जो जेको करे खे छिकियो बीठो आहे त हेॾे होॾे न वञिजो दस्तगीर जा नारा हाणे निभाए ॾेखारे भैया हथ मथे कर दो फिर दस्तगीर हथ मथे कर दो फिर दस्तगीर सीने जो जोर लाए सीने जो जोर लाए ना तो फिर दस्तगीर वाह वाह ये उन दिल पर जो फेज़ छिकियो वेठो आहे ऐं इंशाअल्लाह ताला जो फेज़ वधंदो साईं जन जा सभई साहबज़ादा ॾिसो सभिनि खे पटका सभिनि खे ॾाढी मुबारक यो फेज़ आ सोने सैयद आशिक अली शाह बादशाह जीलानी वाह वाह उनके रंग लॻियो गौसे आज़म मां त चवंदो फना फिल गौसे आज़म जेको गौसे आज़म में फना जेको गौसे आज़म जे नारन खे चरन झंगर में हड़ाइण वारो इंशाअल्लाह हे यारियूं थींदियूं रहंदियूं चओ इंशाअल्लाह ही यारियूं थींदियूं रहंदियूं आशिक ईंदा रहंदा मुनकर सड़ंदा रहंदा ऐं मेला मचंदा रहंदा अल्लाह मुझी हाज़िरी कबूल करे वा आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।